नासिन वाक़िया आगाह कंदासीं। सिंध हुकूमत पारां मकानी निज़ाम में वॾी तब्दीली करण जो फ़ैसिलो कयो पियो आहे। मकानी निज़ाम में तरमीम वारो लोकल गवर्नमेंट तरमीमी बिल 2021 सिंध असेंबली मां पास कराइण जो इम्कान आहे। दाती टीवी न्यूज़ लोकल गवर्नमेंट तरमीमी बिल 2021 जी कॉपी हथ करे वरिती आहे। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी की मंजूरी बाद सिंध लोकल गवर्नमेंट तरमीमी बिल 2021 कुछ देर में सिंध असेंबली में पेश कयो वेंदो। सिंध लोकल गवर्नमेंट तरमीमी बिल 2021 तहत मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन मां सिला खत्म करे टाउन निज़ाम मुतारिफ करायो वेंदो। सिंध लोकल गवर्नमेंट तरमीमी बिल 2021 तहत कराची में 7 MDs खत्म करे 20 खां 25 टाउन कायम कया वेंदा। शहरी ऐं ॿाहिराड़ी वारनि इलाइक़नि मिलाए धार मकानी निज़ाम हूंदा। लाड़कानो, सक्खर, मीरपुर खास, हैदराबाद ऐं बेनज़ीराबाद में टाउन सिस्टम लागू हूंदो। सिंध हुकूमत पारां मकानी निज़ाम में वॾी तब्दीली करण जो फ़ैसिलो कयो पियो आहे। मकानी निज़ाम में तरमीम वारो लोकल गवर्नमेंट तरमीमी बिल 2021 सिंध असेंबली मां पास कराइण जो इम्कान आहे। दाती टीवी न्यूज़ लोकल गवर्नमेंट तरमीमी बिल 2021 जी कॉपी हथ करे वरिती आहे। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी की मंजूरी बाद सिंध लोकल गवर्नमेंट तरमीमी बिल 2021 कुछ देर में सिंध असेंबली में पेश कयो वेंदो। सिंध लोकल गवर्नमेंट तरमीमी बिल 2021 तहत मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन मां सिला खत्म करे टाउन निज़ाम मुतारिफ करायो वेंदो। सिंध लोकल गवर्नमेंट तरमीमी बिल 2021 तहत कराची में 7 MDs खत्म करे 20 खां 25 टाउन कायम कया वेंदा। शहरी ऐं ॿाहिराड़ी वारे इलाइक़नि लाइ धार मकानी निज़ाम हूंदो। लाड़कानो, सक्खर, मीरपुर खास, हैदराबाद ऐं बेनज़ीराबाद में टाउन सिस्टम लागू हूंदो। कराची में 20 एंड डेंटल कॉलेज समेत समूरियूं अस्पतालूं ऐं डिस्पेंसरी समेत होम ऐं तालीमी इदारा सूबाई हुकूमत जे तहवील में ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। नाज़रीन, वक्त आई जो खबरों वधी खबरनि अपडेट्स से लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।